अचो अचो बिस्मिल्लाह अब मुबारक देता खैर मुबारक खैर हैप्पी बर्थडे ना हैप्पी बर्थडे ना बाबा पंको हैप्पी 500 के फालवर हां दोस्तन जी वडी मेहरबानी आईनी साथ दींदा रहो इंशाल्लाह केक वन खाईंदा मिलियन रहो। करे ना केक तव्हांखे खाराईंदा हले पर हिम्मत करे फालो वधाए वञो हे तो हले सिजाद मखणी मोहब्बतूं प्यार अल्लाह कुछ रखे हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे हे मखणी मखणी कोन्हे बाबा ड्रामे में संगत के इहो ॿुधाईंदो हलां चीज़ के जेको आहे केतिरीअ जे ड्रामे खोड़ी के घुमरी में उस्ताद बिचारो त समय जेको आहे चांस ॾिनो आहे मां हिन उस्ताद जो वॾो थोराइतो आहियां न 5 लख में इहा हालत थी त 10 लख में छा थी उस्ताद थोरो कुझु तव्हां हाणे वरी ॿीहर निकाल असांजे सिंध में का बि टैलेंट जी कमी कोन्हे का मालिक इन धरतीअ खे हर नेमत सां मालामाल कयो आहे सिंध में केतिरा ई सितारा पैदा थिया आहिनि केतिरा ई स्टार पैदा थिया आहिनि जिन नंढी स्क्रीन खां वॾी स्क्रीन अॼु नंढी स्क्रीन असां चवंदा आहियूं मोबाइल खे उन खां पोइ वॾी स्क्रीन आहे टेलीविज़न उन खां वॾी स्क्रीन आहे सिनेमा जी त ई नंढी स्क्रीन जो तमामु पॉपुलर आर्टिस्ट हुयो मूं पन्ने किले में वियुसि हिकिड़े प्रोग्राम ते मूं हिनखे परफॉर्म कंदे ॾिठो ऐं मूं हिनखे सॾु करे चयो त तूं अचु मूं वटि अचे ड्रामे में कमु कर मुंहिंजो ड्रामो खोड़ी के घुमरी में हिकिड़ो कैरेक्टर आयो आहे सुपर हिट कैरेक्टर आहे ऐं ॾाढो सुठो निभायो अथई मुंहिंजे तवक़ो जे मुताबिक़ हलियो आहे न त नओं जेको कैमरा जे साम्हूं ईंदो आहे उहो एतिरो परफॉर्म न करे सघंदो आहे ॾाढो सुठो हलियो आहे ऐं इनशाला जेसि ताईं आउं ड्रामा कंदो रहंदुसि त मुंहिंजो बचो आहे मूंसां गॾु हूंदो इंशाल्लाह तव्हांजी दुआ हुजे उस्ताद अदा अचो खाओ सभई खाओ बाबा खणो 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 आहे